Assalamu alaikum. This is Abdul. Welcome again our YouTube channel Guru of Mcqs. अॼु असां सिंधी ॿोली जी तारीख़ जे बारे में जेके आम सुवाल आहिनि उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त सिंधी ॿोली जी शुरूआति कहिड़ी तहज़ीब खां क़दीम आहे? त समेरी, आर्याई, सिंधु या बाबल? त इन जो सी ऑप्शन सही थींदो, सिंधु। ॿियो सुवाल आहे त हिकु अंदाज़े मूजिबि मोहन जे दड़े वारे ज़माने में कहिड़ियूं ॿोलियूं राइज हुयूं? त सामी, दारावड़ी, अबरानी या यूनानी? त इन जो सही ऑप्शन बी थींदो। ॿियो असांजो सुवाल आहे त सिंधी ॿोली कहिड़े खंड जी ॿोलियुनि में हिकु पढ़ाइती ऐं क़दीम ॿोली सम्झी वञे थी? त उहो कहिड़ो खंड आहे? त एशिया आहे, यूरोप आहे, अमरीका आहे, अफ्रीका आहे? त उनजो ए ऑप्शन सही थींदो, एशिया खंड। ॿियो चोथों सुवाल आहे त सिंधी ॿोलीअ ते जेका बि खोजना थी आहे त उन्हनि जो अक्सर बास छा ते रहियो आहे? सिंधी शाहूकारी ॿोली, सिंधी आर्याई या गैर आर्याई ॿोली आहे, या सिंधी धर्मी ॿोली आहे, या सिंधी क़दीम ॿोली आहे? त इन जो बी ऑप्शन सही थींदो, ॿियो नंबर, सिंधी आर्याई या गैर आर्याई ॿोली आहे। पंजो असांजो सुवाल आहे त हेठनि मां कंहिं सिंधी ॿोलीअ लाइ लिखियो हो त माहिर लसानियात लाइ सिंधी ॿोली हिंद जी ॿियनि ॿोलियुनि जी भेट में ॾाढी दिलचस्प साबित थींदी? त उहो केरु हुयो? जॉन बेमस हुयो, अर्नेस्ट ट्रम्प हुयो, या कैप्टन जॉर्ज स्टेक हुयो, या राइफ टर्नर हुयो? त इन जो सी ऑप्शन सही थींदो, कैप्टन जॉर्ज स्टेक हुयो। असांजो छहों सुवाल आहे त सिंधी ज़बान जी पहिरियों बुनियाद बाबति सभ खां पहिरीं कहिड़े मौक़िक़ पंहिंजा वीचार पेश कया हुया? त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प हुयो, सर ग्रेसन हुयो, बाटर फेरियर हुयो, कैप्टन जॉर्ज स्टेक हुयो? त इन जो डी ऑप्शन सही थींदो। असांजो सतों सुवाल आहे त जर्मन आलमन डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प 1872 में पंहिंजी कहिड़ी किताब में सिंधी ॿोलीअ जी बाबति वीचार जेका पेश कया हुया? त सिंधी रीडिंग बुक हुयो, अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी हुई, या दीवान अब्दुल लतीफ़ भिटई जो हुयो, या सिंधी ॿोली जो ग्रामर? त इन जो डी ऑप्शन सही थींदो। त सिंधी ॿोली जी ग्रामर में डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जेको हुया सिंधी ॿोली जा वीचार पेश कया हुया। ॿियो असांजो सुवाल आहे 8 नंबर, सर ग्रेसन पंहिंजी किताब हिंदुस्तान जी ॿोलियुनि जो जाइज़ो में ॼाणायो आहे त सिंधी हिकु दरावड़ी ज़बान आहे, सिंधी हिकु आर्याई ज़बान आहे, सिंधी हिकु क़दीम ज़बान आहे, या सिंधी हिकु सामी सिफ़त ज़बान आहे? त हिन जो बी ऑप्शन, ॿियो नंबर सही थींदो, सिंधी हिकु आर्याई ज़बान आहे। ॿियो असांजो सुवाल आहे 9 नंबर, सभ खां पहिरियां सिंधी ॿोलीअ ते हिकु मुकमल किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ 1941 में कंहिं लिखियो? इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट MCQs आहे SST टेस्ट जे लाइ। त बेरूमल मारचंद अडवाणी, दौलत राम, मिर्ज़ा कुलिच बेग, जी रामदास? त हिन जो ए ऑप्शन बेरूमल मारचंद अडवाणी सही थींदो। ॿियो असांजो 10 सुवाल आहे त बेरूमल मारचंद अडवाणी मुताबिक़ सिंधी हिकु आर्याई ज़बान आहे ऐं उहा कहिड़ी ज़बान मां ॼाई आहे? त यूनानी, पाली, तोरानी, संस्कृत? उहा संस्कृत मां ॼाई आहे। त हिन जो चोथों नंबर सही थींदो। ॿियो सुवाल आहे त सिंधी ॿोली संस्कृत ॼाई आहे उन नज़रिए खे कंहिं पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ लिखी रद्द करे छॾियो ऐं हिकु नओं नज़रियो पेश कयो? उहो केरु हुयो? त उहो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच हुयो, या काको बेरूमल हुयो, हकीम फातिमा सेवानी हुयो, मिर्ज़ा कुलिच बेग हुयो? त हिन जो ए ऑप्शन सही थींदो। ॿियो 12 सुवाल आहे त डॉक्टर नबी बख्श ख़ान मुताबिक़ सिंधी ॿोली कहिड़ियुनि ज़बाननि जी सथ मां आहे? त यूनानी मां, आर्याई मां, सामी मां, ईरानी मां? त हिन जो टियों ऑप्शन सही थींदो, सामी मां आहे। 13हों क्वेश्चन आहे असांजो, सिराजुल हक़ मेमण जी नज़रिए मुताबिक़ ढेर देश आहे, सिंधी संस्कृत ॼाई आहे, या संस्कृत ऐं सिंधी जो वजूदु साॻियो, सिंधी सामी सथ ज़बान, या संस्कृत सिंधी मां ॼाई आहे? त सिराजुल हक़ मेमण जे मुताबिक़ त संस्कृत सिंधी मां ॼाई आहे। क्वेश्चन नंबर 14 आहे त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो नज़रियो कहिड़े आलम जे नज़रिए जे आधार ते बदिलियो हुयो? डॉक्टर ग़ुलाम अली वाहिद शख़्स हुयो जंहिं घणो ॿोली ते कमु कयो हुयो। त इहा हिन जेको आहे त सर कॉल्ड वेल
कैप्टन जॉर्ज स्टेक, जॉन बेमिस, सर ग्रीसन, त हिन जो ए ऑप्शन सही थींदो। 15 सवाल आहे त डॉक्टर गुलाम अली अलाना जे नज़रिए मुताबिक़ सिंधी हिकु गैर आर्याई ज़बान आहे जा बुनियादी तौर डेश ख़ानदान सां वास्तो रखे थी, त इब्रानी सां, हबशी सां, तुरानी सां, यूनानी सां, त हिन जो 3 नंबर ऑप्शन सही थींदो, तुरानी सां तालुक़ रखे थी। ॿियो असांजो 16 सवाल आहे त जीराम दास ऐं भेरूमल अॾावाणी जे ख़्याल मूजिब सिंधी ॿोली कहिड़ी सदीअ में मौजूदा रूप में आई आहे? 7वीं सदी में, 9वीं में, 10वीं में, 11वीं में, त 11वीं सदी में सिंधी वजूद में आई आहे, त जीराम दास ऐं भेरूमल अॾावाणी जे मुताबिक़। ॿियो सवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे कहिड़े किताब में सिंधी ॿोली जी नस्ल बाबति पंहिंजा ख़्याल वीचार कया आहिनि? त सिंधी ॿोली जो वजूद, सिंधी ज़बान जी तारीख़, सिंधी व्याकरण या सिंधी ज़बान, त हिन जो 3 नंबर ऑप्शन सही थींदो। सिंधी व्याकरण में मिर्ज़ा कलीज बेग सिंधी जी नस्ल बाबति पंहिंजा ख़्याल वीचार पेश कया आहिनि। ॿियो असांजो 18 क्वेश्चन आहे त हेठनि मां कहिड़नि मुस्लमाननि आलमनि जो ख़्याल हो त सिंधी आर्याई ज़बान आहे ऐं संस्कृत मां निकितल आहे, त उहो केरु हुयो? कहिड़ा आथर हुया फेमस? मिर्ज़ा कलीज बेग ऐं हकीम फ़तेह मोहम्मद, ॿई या उन मां को बि न। इन जो 3 ऑप्शन सही थींदो, त इहे ॿई हुया, मिर्ज़ा कलीज बेग ऐं हकीम फ़तेह मोहम्मद। ॿियो असांजो सवाल आहे त सिंध जी उत्तर वारनि इलाइक़नि में ॻाल्हाईंदड़ लहजे खे छा चयो वेंदो आहे? त सरेली, अतरादी, लाड़ी या विचोली, त सरेली उनखे इलाइक़नि में जेको लहजो ॻाल्हायो वेंदो आहे सरेली, हिन जो ए ऑप्शन सही थींदो। ॿियो आहे त सरी ऐं लाड़ जे विच वारे हिसे खे लहजे जे हिसाब सां छा चयो वेंदो आहे? त सरेली, लाड़ी, विचोली या थरेली, त हिन जो विचोली, सी ऑप्शन सही थींदो। ॿियो असांजो 21 सवाल आहे सिंधी ज़बान जी कहिड़े लहजे खे मयारी लहजो सम्झो वेंदो आहे? सरेली, विचोली, लाड़ी या थरेली, त विचोली, त हिन जो 2 ऑप्शन सही थींदो। ॿियो असांजो सवाल आहे त लाड़ी लहजो